कहण जो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां आबादगारनि खे हिकिड़ी जॻह ते गॾे उन्हनि खे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ मालूमात फ़राहम कनि। हिते तव्हां ॾिसंदो ड्रिप इरीगेशन जो तव्हांखे स्टॉल मिलंदो, हिते तव्हांखे एग्रीकल्चर इंजीनियरिंग जो स्टॉल मिलंदो, हिते खाद जी फैक्ट्रीअ जो जेको आहे उहो स्टॉल मिलंदो, हिते पेस्टिसाइड दवाउनि वारनि जो स्टॉल तव्हांखे जेको आहे उहो मिलंदो, हिते सीड जी कंपनी जो तव्हांखे स्टॉल जेको आहे उहो मिलंदो, हिते तव्हांखे टेक्नोलॉजी ऐं किताब जेके आहिनि उहे तव्हांखे मिलंदा। इहो सभु असां इन जे करे कयूं था पिया ताकी असां हिकिड़ी जॻह ते, छो त असांजो हिकिड़ो माण्हू घणनि आबादगारनि ताईं पहुची नथो सघे पियो। असां कोशिशि कयूं था त कंहिं नमूने सां आबादगारनि खे गॾे उन्हनि जी दहलीज़ ताईं इज्तिमाही तौर ते मालूमात जेका आहे उहा फ़राहम कयूं ताकी इहा मालूमात फैलिजे त इन जदीद ज़राअत खे असांजो आबादगार इस्तेमालु करे जेका पाइदार ज़राअत आहे जंहिंमें घटि ख़र्चो वधीक पैदावार उनखे जेको आहे उहो हासिलु करे सघे। अच्छा, ये जेका हारी कार्ड जेका एनुअल अॼु ॾिना वेंदा, पहिरियों बि कुझु ॾिना विया आहिनि, इहे उन्हनि माण्हुनि ताईं असुल माण्हुनि ताईं पहुता आहिनि हारी कार्ड जेका सर हारी जेको आहिनि ऐं जेका ज़िमीदार आहिनि उन्हनि। सर मां पंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु थो कयां त असां पहिरें फेज़ में 1 खां 12 एकड़, ॿिए फेज़ में 12 खां 25 एकड़, टे फेज़ में 25 खां 50 एकड़ ऐं चौथे फेज़ में असां वटि जेतिरो बि आबादगार मौजूदु हूंदो उन खे सभिनी खे इनशाअल्लाह ऑनलाइन ज़राअत खातो रजिस्ट्रेट कंदो ऐं अहिड़ो हारी जंहिं वटि ज़मीन न आहे, अहिड़ो ठेकेदार जंहिंजी ज़मीन ठीके ऐं मुक़ादे ते आहे उनखे बि असां जेको आहे उहो रजिस्टर्ड कंदासीं। अॼु असांजो इन तक़रीब जो जेको आहे उहो इफ़्तिताह थिए थो पियो। इनशाअल्लाह असां विदिन लो लिमिट ऑफ टाइम पूरी सिंध जे हर आबादगार खे जेको आहे उहो रजिस्टर कंदासीं। तक़रीबन सर मां सम्झां थो त असांजे आबादगारनि जो जेको अंग आहे उहो लखनि में आहे। असां 2022 जी ॿोॾ में जेको आहे उहो तक़रीबन 5 खां 7 लख माण्हू जेके आहिनि उहे सर्वे कयासीं। हींअर मां सम्झां थो पियो त असां 10-15 लखनि खां वधीक इनशाअल्लाह सॼी सिंध में कार्ड जेके आहिनि उहे फ़राहम कंदासीं।